साईं मौलाना अब्दुल क़य्यूम हालेजवी अल्लाह ताला संदन उम्र इज़्ज़त में बरकत फरमाए। हिकिड़े हंधि तकरीर पे कयूं साईं अब्दुल क़य्यूम हालेजवी चयूं यार कंहिंजी त टेक आहे जो ख़बर खां पोइ बि असां को गुनाह थियनि था। का त टेक आहे सिंधीअ में पाव का त वछ कुॾंदी आहे किले आहे किलो मज़बूत आहे पोइ भले टपा ॾे छा कंदा किलो मज़बूत आहे काॾे पटींदी हा न। पोइ साईं तकरीर में चयो त का त टेक आहे जो असां कुॾूं था गुनाह जे ख़बर हूंदे पोइ बि गुनाह थो थिए का त टेक आहे। पोइ साईं जन तकरीर में उहा टेक पंहिंजी ॾसी चई उहा टेक इहा आहे या त रसूलुल्लाह जी शफ़ात जी टेक आहे या अल्लाह जे रहम जी टेक आहे। बसि जहिड़ा आहियूं उन खां ॻुझा कोन्हियूं। हे कमीज़ पातल आहे कमीज़ खां अंदरि छा आहे पियो उहो ॼाणे थो। तॾहिं फरमाई त ॿिए जी गिला न कयो पंहिंजे गिरेबान में नज़र कयो। पाण ॾे ॾिसंदासीं त ॿिए जा ऐब नज़र न ईंदा। हक़ीक़त इहा आहे। बहरहाल कुझु बि थी पवे पोइ बि टेक आहे। जे मां टेक ते ईंदुसि न पोइ सच पुछो इहो साहबा खां बि मामिलो आहे। हज़रत साईं वेठा हज़रत उमर साईं चओ रज़ी अल्लाह ताला हज़रत उमर साईं हिकिड़ो ॾींहुं ततल हुयो साहबी सुवारा को इमाम लंबिया साईं सां मिलण जे लाइ को आयो। ख़बर पई त साईं जन घर में कोन्हनि। इहे थोरो तवजो सां साईं जन घर में कोन्हनि साईं जन घर में कोन्हनि त मस्जिद ॾे हूंदा। मस्जिद साहबी सुवारो वियो पुछा कयईं साईं जन चयो त साईं जन हेॾे कोन्हनि। घरनि न पुछा कयूं साईं जन हेॾे कोन्हनि। मस्जिद में साईं हेॾे कोन्हनि। काॾे विया साईं अबू बकर सिद्दीक़ तव्हांखे ख़बर साईं जन जी मूंखे ख़बर न आहे। उमर साईं तव्हांखे ख़बर मूंखे ख़बर न आहे। हाणे साहबा खे थोरी थोरी तकलीफ़ थियणु शुरू थी त हेॾी दुश्मनी आहे साईं जन काॾे निकिरी विया काॾो ॾस पतो नथो पए। को साहबी चुप चुप कंदे को हिन पासे ॾे निकिरी वियो को हिन पासे ॾे निकिरी वियो त इमाम लंबिया जी का ख़बर पवे जांच लहूं त काॾे विया। सैयदना अबू हुरैरा साईं फरमाए थो त मां हिकिड़ो मदीने पाक सां ॿाहिरों हिकिड़ो बाग़ हुयो मां उन बाग़ ॾे वियुमि उन बाग़ खे दीवार आयल हुई। सैयदना अबू हुरैरा साईं फरमाए थो त उन में पाणीअ जी जेकी वाही नाली उहा पाणीअ वारी अंदरि बाग़ में वञे पई उहा वाही उन मां मां बांबड़ा ॾेई करे उन वाही उन मां अंदरों हेठों टपी अंदरि वयुमि। अंदरि जो वियुमि त ॾिठुमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े वण जे हेठों आराम कया। रिवायत में अचे थो साईं जन जा चादर वेड़ियूं करे वेठा आहिनि या चादर पायूं सुम्हिया पिया आहिनि। तॾहिं अबू हुरैरे दाह कई त मुंहिंजा साईं असां ॾाढो परेशान थिया आहियूं तव्हांखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे। साईं जन तव्हां अलाह ख़ैरु करे तव्हांजी तबियत साईं जन मां फरमायो ठीकु आहियां। साईं ॾाढा सभु साहबी कोयूं परेशान आहिनि। पाण फरमायो त पोइ मुंहिंजी जुती खण वञ वञ ऐं जेको मिलई उनखे चओ त जंहिं बि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह तव्हां बि पढ़ो सभई पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। मां इमामुल अंबिया जे ज़ुबान मुबारक जा लफ़्ज़ थो ॿुधायां। साईं जन फरमायो त जेको बि मिलई उनखे चओ त जंहिं बि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह उनखे जन्नत जी बिशारत ॾे निशानी आहे मुंहिंजी जुती ॾेखार मां हेॾे आहियां। हज़रत अबू हुरैरो ट्रप ॾींदो आयो त मां साईं जन जो वञी सोराख़ लधो साईं जन खे ॻोल्हे लधो। ॿाहिरि अञा निकितो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ अबू हुरैरा ॾे ख़बर का साईं जन जी ख़बर चार पई चयो अबू बकर सिद्दीक़ तोखे मुबारक हुजे। साईं जन फरमायो त जेको मिलई जंहिंखे चयो जंहिं में ला इलाहा इल्लल्लाह चयो आहे उहो जन्नती आहे तूं जन्नती आहे हे जुती साईं जन जी निशानी। अबू बकर सिद्दीक़ जो किथे चए साईं जन बाग़ में। अञा अॻिते हलियो त हज़रत उमर साईं हज़रत उमर ॾे ख़बर अबू हुरैरा साईं जन जी ख़बर छा तोखे मुबारक हुजे। साईं जन फरमायो त जंहिं बि कलमो पढ़ियो आहे उनखे जन्नत जी बिशारत निशानी है जुती। बसि जीअं ईअं चई त हीअं ठका खणी सीने में हज़रत उमर साईं धकु ॾिनो सीने में हीअं चइबो आहे। हज़रत अबू हुरैरो माशा अल्लाह पोइ हीअं अचे सिंधीअ में चऊं मक़द भर किरी पिया मक़द भर किरिया। हज़रत उमर चयो मोट पोइ हेॾे न वञ चई तुंहिंजी मर्ज़ी चए ॾाढो हा बा मोटियो पोइ त सिधो न बि साईं हट। अबू हुरैरा साईं तव्हां कई त मुंहिंजा साईं तव्हां मूंखे हीअं न चयो। साईं जन फरमाया हा साईं तव्हां मूंखे चयो त जेको मिले उनखे चओ जंहिं बि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह उनखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे। साईं हा साईं जन फरमाया हा साईं तव्हां जुती मुबारक निशानी हा। मां अबू बकर सिद्दीक़ खे इहा ख़ुशख़बरी ॿुधायमि उहो ख़ुशि थी पियो। साईं जॾहिं उमर साईं खे ॿुधायमि त उमर साईं मूंखे धको हणी कहिड़ो बि आहे मोटाए पोइ हिते वठी आयो आहे तव्हां ॾे। उमर तो ईअं छो कयो साईं जे ईअं न कयूं त पोइ माण्हू अमल काॾो कंदा अमल काॾो कंदा पोइ त इहा टेक थी पवंदी जंहिं बहरहाल अमल थिए न थिए साईं जन उनखे बि कुझु न चयो हुनखे बि कुझु न चयो ॿई ॻाल्हियूं सही अब ॿई ॻाल्हियूं सही पर ॻाल्हि पंहिंजी जाइ ते सच। अलाह जे रसूल फरमायो त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह जंहिं चवंदड़ चयो ला इलाहा इल्लल्लाह तव्हां सभई चओ। ॿी ॻाल्हि बि अव्हांखे ॿुधायां जॾहिं बि रसूलुल्लाह जो फरमान कंहिं मोमिन जे आॾो पढ़ियो वञे या अल्लाह जो कलाम कंहिंजे आॾो पढ़ियो वञे
उन में जेकी ख़ुशख़बरी हुजे त फ़ौरन मोमिन उन पासे उहे लफ़्ज़ चवे। तॾहिं बुज़ुर्गान दीन जॾहिं न बुखारी शरीफ़ जी हदीस आख़िरी पढ़ाईंदा आहिनि न, पोइ जॾहिं महिल चवंदा आहिनि त साईं जन फरमायो त ॿ कलमा आहिनि जेके ज़ुबान ते सवला आहिनि, ॻाल्हाइण में सवला आहिनि, यादि करण में सवला आहिनि ऐं उन्हनि खे उचारणो सवलो आहे ऐं उहे ताराज़ूअ में सभिनी खां ॻोरा आहिनि, अलाह खे सभिनी खां वधीक महबूब आहिनि। पोइ चवंदा आहिनि त उहे कलमा आहिनि अब कहिड़ा सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। तॾहिं बुज़ुर्गान दीन सभु चवंदा आहिनि त तव्हां बि चओ सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। अल्लाह जे रसूल फरमायो त इहे ॿ कलमा अहिड़ा आहिनि जो यादि करण में सवला, ज़बान ते सवला, अल्लाह खे सभिनी खां वधीक महबूब ऐं वरी महशर में तारादीअ में सभिनी खां वधीक तौर में इहे हूंदा, उहे आहिनि सुभान अल्लाह व बिहम्दिही। तंहिंजे करे हदीस सुहारी जी कॾहिं अची वञे उन जे मोमिन फ़ौरन उहे लफ़्ज़ अल्लाह खे चई छॾे। पोइ साईं जन फरमायो त मन काल जंहिं चवंदड़ चयो ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह, इहो जन्नत में वेंदो। हे साईं जन जे ज़बान मुबारक जा लफ़्ज़। साईं थोरो तवजो हदीस पे पढ़ा। साईं जन फरमायो त मन काल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह। हिकिड़े साहबी अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह चवे पोइ गुनाह करे, उन गुनाह जा ॿ गुनाहनि जा नाला कई, ॿिनि गुनाहनि जा नाला कई। साईं फलाणो गुनाह करे पोइ बि ला इलाहा इल्लल्लाह जे करे जन्नत ॾे वेंदो। भला हाणे ॿुधायां थोरो तवजो आहे त भला ॿुधायो। साईं साईं वेठा आहिनि वधीक तसियो कंदा। उन साहिब सवारे अर्ज़ु कयो साईं इन ज़ना इन सरक या रसूल अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह चई पोइ ज़िना बि कयईं, चोरी बि कयईं, पोइ बि जन्नत में वेंदो। इमाम लंबिया फरमायो इन ज़ना व इन सरक, तोड़े ज़िना चोरी कयईं तॾहिं बि जन्नत में वेंदो। चुप साहबी चुप थी करे वरी ॿीहर अर्ज़ु कयईं इन ज़ना इन सरक या रसूल अल्लाह, ज़िना चोरी करे पोइ बि। साईं जन ॿिए दफ़े फरमायो तोड़े ज़िना चोरी करे कलमो जन्नत ॾे वठी वेंदुसि। साहबी चुप पे वरी टीहर अर्ज़ु कयईं इन ज़ना इन सरक या रसूल अल्लाह, तोड़े ज़िना चोरी। तॾहिं बि टें दफ़े खां पोइ साईं जन थोरो कावड़िया बि। पोइ साईं जन फरमायो त रग़म अला अनफ़ अबी ज़र इन ज़ना इन सरक, अबू ज़र जे नक ते मिटी मिले तोड़े ज़िना चोरी करे अलाह छॾींदुसि कलमे जे करे।